पाकिस्तान IMF जा 5 माह ते माली शर्त पूरा न करे सकियो। शर्त $70 अरब सी बेल आउट पैकेज जे बे जायज़े लाइ रखिया पिया हुआ। ज़रियन मौसम सूबन जून में खत्म थींदड़ माली साल दौरान 1.2 ट्रिलियन जी इज़ाफ़ी रक़म पैदा करण वारी शर्त जी भनकड़ी कई। वफ़ाक़ी हुकूमत पर मजमूई तौर 12.3 ट्रिलियन रुपयनि जी वसूलन ऐं पापा दोस्त स्कीम तहत 50 अरब रुपया करे करण वारा 2 अहम शर्त पूरा न करे सघियो। ज़रियन मौसम पर 4 ट्रिलियन रुपयनि जो बुनियादी बचत सरप्लस रखण वारो अहम शर्त पूरो कयो पियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी सां ओमान जे सफ़ीर जी मुलाक़ात पापा सीड़पकारी ऐं तवानाई जे शोबनि में सरकार खे हथी ॾियण ते ॻाल्हि ॿोल। ॿिन्ही मुल्कनि जे तारीख़ी ऐं भाइराणनि लाॻापनि खे वधीक हथी ॾियण जे अज़्म जो वर्जाउ। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं ओमान विच में इक़्तिसादी ऐं वापारी लाॻापनि में वाधारे जी ज़रूरत आहे। IT, तामीरात, सिहत, फूड सिक्योरिटी ऐं तवानाई जे शोबनि में सीड़पकारी वधाइण जा वॾा इम्कान मौजूद आहिनि। हुकूमत ऐं ख़ानगी शोबे जे बेचैन राब्तनि सां मुआशी ऐं वापारी सहकार में इज़ाफ़ो थींदो। DGISPR फील्ड मार्शल सईद आसिम मुनीर जे सदर बणजण जी ॻाल्हियुनि खे कूड़ करार ॾेई छॾियो। लेफ्टिनेंट जनरल चौधरी अहमद शरीफ चौधरी जो चवणु आहे त फील्ड मार्शल आसिम मुनीर बाबति सदर बणजण जूं ॻाल्हियूं बेबुनियाद आहिनि। पाकिस्तान भारतीय फ़ौजी कार्रवाई ते कहिड़ो रद्दअमल ज़ाहिर कंदो? बरतानवी मैगज़ीन जो पाक फ़ौज जे तर्जुमान खां इंटरव्यू दौरान सवाल। असां हिन भेरे भारत जे ओभर खां शुरूआत कंदासीं। शुरूआत में भारत अंदर उनाई सां हमिलो करणो पवंदो। भारत खे सम्झण जी ज़रूरत आहे त उहो हर हंधि माची सघनि था। लेफ्टिनेंट जनरल चौधरी अहमद शरीफ जो बयान। अध खां वधीक कामूरा शाही पर्तगाल में मिल्कियत ख़रीद करे चुकी। हाणे पर्तगाल में शहरियत वठण जी तयारी करे रही आहे। बचाव वारी वज़ीर ख्वाजा आसिफ जो ट्विटर ते बयान। संदसि चवणु आहे त मगरमच्छ रुपया रुपया खाए आराम सां रिटायरमेंट जी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। सियासतदान त कामूरा शाही जो बचल खाईंदा आहिनि। पाक सरज़मीन खे ही ब्यूरोक्रेसी नापाक करे रही आहे। कौमी असम्बली में फ़लस्तीनी सां बदीअ जे इज़हार तौर ठहराव यकराई सां मंज़ूर। पीपल्स पार्टी MNA शाज़िया मरी पारां पेश कयल ठहराव में फ़लस्तीनी अवाम जी आज़ादी, हक़ ख़ुद इरादियत, इंसाफ़ जी जिदोजहद जी मुकमल हिमायत जो वर्जाउ। गज़ा में इसराइली अगराई, आम शहरियुनि जी शहादत ऐं इंसानी बहरान ते ॻणतीअ जो इज़हार। इसराइल तरफ़ां गज़ा ते ढिघे कब्ज़े फ़लस्तीनियुनि जी जबरी बेदख़ली ऐं सुञाणप मटाइण जे अज़्म जी मज़म्मत। पीटा अॻवाणू मरयूब ऐं शिबली फराज़ इलेक्शन कमीशन तरफ़ां नाहिल करार ॾियण वारे फ़ैसिले खे चैलेंज करे छॾियो। पेशावर हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल। फ़ैसिले खे गैर क़ानूनी ऐं कलदम करार ॾियण जी सदा। अदालत शिबली फराज़ ऐं ज़रताज कुल जी 11 अगस्त ताईं हिफ़ाज़ती ज़मानत बि मंज़ूर करे वरिती। कानून की बालादस्ती ते यकीन रखूं था। जिन माण्हुनि खे सज़ा मिली उहे अदालतनि में अपीलूं दाख़िल कराइनि। कानून बारे वफ़ाक़ी वज़ीर आसिम नज़ीर तारड़ जो क़ौमी असम्बली में ख़िताब। संदसि चवणु आहे त ॾोहारियुनि खे सज़ा कानून मूजिब ॾिनी वेंदी आहे। को बि शख़्स कानून खां मथां न आहे। वज़ीर आज़म इस्लामाबाद में बरसातुनि खां पोइ नालनि में बोरूबारी सूरतहाल जो नोटिस वरितो। बोर्ड सूरतहाल ऐं माण्हुनि जे तहफ़ुज़ खे यकीनी बणाइण लाइ कमेटी क़ाइमु। ज़िले इंतिज़ामिया CD खे मुतासिरनि खे रेस्क्यू करण लाइ क़दम खणण जी हिदायत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु हो त नदियुनि ऐं नालनि जे भरपासे रहंदड़ इलाइक़े पासनि लाइ हिफ़ाज़ती क़दम खंया वञनि। इस्लामाबाद में वक़्फ़े सां थींदड़ तेज़ बरसातनि सबबि नालनि में बोड। मुख़्तलिफ़ इलाइक़ा पाणी हेठि अची पिया। बाराकहो, चक शहज़ाद ऐं ॿिनि इलाइक़नि में पाणी घरनि में दाख़िल थी वियो। न्यू चट्टा बख्तावर में बरसात बाद हेठियूं ऐं रोड तलाउ जो ॾेख ॾियण लॻा। केतिरियूं ई गाॾियूं ॿुॾी पयूं। केतिरा ई माण्हू घरनि अंदरि महदूद थी पिया। NDA में चीती मन पारां इमदादी सरगर्मियूं जारी।
पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में तेजी, नौ रिकॉर्ड कायम। 100 इंडेक्स 1,44,000 पॉइंट्स की हद पार करे वरती। 100 इंडेक्स में 1,144 पॉइंट्स जो इजाफो। स्टॉक एक्सचेंज में 1,44,164 पॉइंट्स की बुलंद तरीन सतह ते कारोबार। मुल्क में वधंदड़ बेरोजगारी, मौशियत इस्तेकाम में घट पघारूं, हलंदड़ साल जी शुरुआती 6 महीननि में 3.5 लाख पाकिस्तानी मुल्क छॾे विया। मुल्क छॾींदड़नि में आला तालीम याफ्ता माण्हू समेत टेक्निकी माण्हू भी शामिल। पढ़ी अखबार मूजिब कुछ सालनि अंदर पाकिस्तान में डॉक्टर समेत नर्सिस वॾे पैमाने ते रोजगार ख़ातिर पढ़े मुंतकिल थी रहा आहिनि, जंहिंसां अॻी दबाव जी शिकार ते भी निज़ाम वधीक उबतड़ थी वियो। लाड़कानी वेझो ज़मीन जे मामले तां मामन भाणेजन में छेड़ो, हिकु ॼणो क़तल, ॿियो ज़ख़्मी, गोलियूं लॻण सबबि। 30 सालनि जो इब्राहिम मुगेरी क़तल ऐं अमजद मुगेरी सख़्त ज़ख़्मी थी पिया। इतलाउ ते पुलिस पहुची इलाज सिविल में वठी अस्पताल मुंतकिल करे छॾिया। बख्शापुर भरिसां पुराणी चोरीअ जे मामले तां झेड़े में 2 औरतूं क़तल। ॻोठ गुलबंगवार में बंगवार बिरादरी जी बिंदुरियुनि में झेड़ो थी पियो। फायरिंग सबब रहीमा ऐं रेशमा ख़ातून माची पयूं, संदसि लाश अस्पताल मुंतकिल। पुलिस मौसूब ॿिन्ही धुरियुनि में पुराणी चोरीअ जे तकरार तां झेड़ो थियो। हैदराबाद में होटल ते वेठल दोस्तनि में छेड़ो, नौजवान क़तल, हिकु ॼणो ज़ख़्मी। सिटी थाणे चए त तलबचाड़ी भरिसां होटल ते वेठल दोस्तनि जे विच में ॾंद चकबाज़ झेड़ो थी पियो। फारिग में मेसम अब्बास क़तल थी पियो, हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। मौत जो लाश ऐं ज़ख़्मी सिविल अस्पताल मुंतकिल। वर्कशॉप जो हथियारबंदनि जो घर ते हमलो, फारिग में हिकु ॼणो क़तल, हिकु ज़ख़्मी। मौला बख्शर कोलिन जो खाज बणिजी पियो, असगर शर ज़ख़्मी। पुलिस हिकु जवाबदार अली हसन चांडियो खे गिरफ़्तार करे वरितो। इलाइक़े वासियुनि मूजिब कुझु महीना पुलिस अली हसन चांडियो खे गिरफ़्तार कयो हो। शहरनि ते गिरफ़्तार कराइण जो इल्ज़ाम लॻाए पियो। जवाबदार पलांत तो शहरनि जे घरनि ते हमलो कयो। कड्ढण सब डिवीज़न जे वाह में पाणी जी खोट, निदो में थरकोल रोड ताईं 3 किलोमीटर पियादिल मार्च ऐं धरणो। मुख़्तलिफ़ सियासी समाजी अख़बार, वापारी, आबादकार ऐं हारी शरीक। अख़बारुनि जो समराहे त कड्ढण सब डिवीज़न जे वाहुनि जी पुछड़ी में पाणी न पहुचण सबबि आबादकार सख़्त मौशी नुक़सान खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। बिना देर पाणी फराहम करे आबादकारनि खे मौशी तौर कंगाल थियण खां बचाए वञे। मांझत में पुलिस जो पसंद जे पिरणे बाद पुरस्कार नमूने फौत थियल नारी जे वारसनि जो फरियाद वठण का इनकार। वारसनि जो लाश थाणे आॾो रखी धरणो। सन चमड़ाहे त लारखी मलाके मुड़ुस ऐं सावरनि गॾिजी क़तल कयो आहे। राति खां चकर काटियूं पिया, पुलिस क़तल केस दाख़िल नथी करे।